तव्हांखे गब्बड़ खां नज़ीर गोपांग जी रिपोर्ट खां आगाह कंदा हलूं त गब्बड़ लॻ ॻोठ गुलाम शबीर चाडियो जी रहवासी शहबाज चाडियो, यकीन चाडियो, अरफान चाडियो, वॾेरो रोशन चाडियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया आॾो धाईंदे चयो आहे त सकवाड़ खां वठी ॻोठ गुलाम शबीर चाडियो ताईं 62 माण्हुनि खड़ा शाख जे कपरनि तां मिटी खणी विया आहिनि। शाख जा कपर कमज़ोर हुजण करे असांजो सॼो रस्तो पाणी हेठि अची वियो आहे ऐं सॼो रस्तो गप किचड़ थी वियो आहे। असांखे अचण वञण में सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिन जो वधीक चवणु हो त कल्ह असां हिकु पीरसन औरत अचानक बीमार थी पई, उनखे अस्पताल खणी वञी रहिया हुआसीं त रस्तो सही न हुजण करे मरीज़ खे गब्बड़ अस्पताल पहुचण में देरि थी वई, जंहिंजे नतीजे में पीरसन औरत फौत थी वई। खड़ा शाख जे कपरनि तां मिटी खणणु बंदि कई वञे। असां चीफ इंजीनियर इरिगेशन सखर SDO गब्बड़ खे अपील था करियूं त नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।